अस्सलाम वालेकुम। मिस्टर नूर मेमन हालाई सिंधी सकावत जे ख़्याल खां सॼी दुनिया में ॼातो सुञातो वञे थो। हुन जूं सिंधी शयूं ख़ासि करे कपिड़े जूं अजरकूं या टोपियूं वग़ैरह हर को पसंदि करे थो। उन में मुख़्तलिफ़ स्टाइल ऐं मुख़्तलिफ़ नमूना पेश कया आहिनि। मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हुन हिकु कपिड़े जे नमूने जो नालो मुंहिंजे नाले सां मनसूब कयो आहे। या न रुॻो मुंहिंजे लाइ पर मुंहिंजे ख़्याल में सभिनी असां अदीबनि लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो कंहिं हिमत अफ़ज़ाई कई आहे। मुंहिंजी दुआ आहे त नूर साहिबु अञा बि वधीक शयूं इंट्रोड्यूस कंदो ऐं ॿियनि अदीबनि ऐं शाइरनि नाले बि उहे कंदो। महिरबानी।